तव्हांखे ॿ टे भेरा ॿुधायो, दुख में 3 फ़ाइदा, सुख में 3 घाटा। वरी ॿुधायां छा? ॿुधायां छा? जी सर। हे जेको दुख लाहिण अचो था, सुख वधाइण अचो था, सुख में 3 घाटा। घुरना न आहिनि असांखे दुख, पर अचे त इहा सम्झणो आहे। हर मज़हब मत चए थो पाप जो फल दुख आहे, पुण्य जो फल सुख आहे। जी सर। सिख हुजे, ईसाई हुजे, मुस्लमान हुजे, कोई बि पंथ अहिड़ो न आहे जेको चए पाप जो फल दुख न आहे। पोइ कंहिंजो ईसाई खणी पाप खणी छॾे, पर दुख त थींदुसि न। दुख जे भोगण सां तुंहिंजा पाप नाश थियनि था, और सुख जे भोगण सां तुंहिंजो पुण्य नाश थिए थो। कीअं भाई? हाणे रायो ॾिजो, पुण्य नाश थियनि असांजा या पाप नाश थियनि? त पोइ घुर घुर न कजो। ऐं दुख जे अचण सां सुख अहिड़ी शइ आहे, तूं उथी कंहिंजी शेवा कंदे, आसीस कढंदे, सुख जा पदार्थ पिया तूं विराए खाई सघंदो आहे, पर जेको दुख आहे तूं ॿिए खे ॾेई न सघंदो, वठंदो छा? जवान पुटु बीमार पियो आहे, चाहे थो पिता जेकर मूंखे कुझु हिसो दुख हलियो अचे, सॼो न बि चाहे, पर उहो ॾेई नथो सघे, वठे छा? जंहिं महिल सफ़ा बेबसी आहे तंहिं महिल उनखे लॻंदो दुख पंहिंजे भोगण खां सां न वेंदो, त तोखे भॻवान खां सां ॿियो यादि करणो ई न पवंदो। कोई तुंहिंजो न लाहे सघंदो। दिलासा ॾींदा, दवाऊं वठी ॾींदा, सुयूं हणाईंदा, बेहोश कंदा, छा कंदा? श्री राम। त और उन दुखी हुजण महिल कोई पाप न करे सघंदे, तुंहिंजी इच्छा बि थींदी, शरीर तोखे साथ ई नथो ॾे, पाप छा कंदे? और सुख में सत्संग लाइ टाइम कोन्हे, नाम जपण लाइ, ध्यान लाइ वांदो ई कोन्हे, हमेशह इंद्रियनि जे भोगनि जी इच्छा आहे न भाई। हिकु सुख भोगण सां पुण्य नाश थियनि था, ॿियो सुख जे हुजण सां हमेशह भोगनि जे ख़्याल आहे, जंहिंजो परिणाम दुख भोगणो पए। भोगं त रोगं। तोखे संपत आहे, डोंगरो जी महाराज लिखियो, हिते तूं स्वतंत्र आहे, मां पंहिंजी संपत खे न भोगियां, पर हिते मन दोखो ॾिनो, मुंहिंजी संपत मां न भोगियां, या सुमत सां मिली आहे तोखे, हाणे तोखे अखियुनि में अंधारो अची वियो, त मुंहिंजी कमायल आहे मां न भोगियां। तोखे हाणे इहा नाश करे पोइ गुज़रंदी, पधर ते बीहाईंदी, रोड ते घुमाईंदी। मां हिस्ट्रियूं लिस्टियूं ॾियां जेके पधर ते घुमनि था, जंहिंजा हाल हुया। हे साईं केरु सॾाए? अड़े छा सॾाए? हाणे लक्षण छा अथसि? सॾाए कॾहिं सॾाए? जंहिंजी एंड चङी न थी, उहा कहिड़ी उन जे लाइ नालो खणी बि पाप, ग़लति हलियो उहो। सेठियूं इहे नेकियूं कंदा अथव, हे केरु सॾाए? हाणे किथे आहे? पधर ते बीठो आहे। कीअं भाई? सेठियूं वेठा अथव जेके नेकियूं कंदा आहिनि जूं, सेठियुनि जूं। मां सेठनि जे बंगलनि में वेंदुमि, भउ वठी वेंदो, हे मूंखे घुमाईंदा, हिनखे दान जो हिसाब खुलियल न आहे, बंगला हिन केसि ताईं रहंदा? हे मां शराब थो ॾियां छा? या हुनखे वधाइण जो सिखायां थो, मुंहिंजूं पीढ़ियूं सुखी थियनि, दान हलाइनि। गृहस्थी खे जहिड़ो धन हुजे थोरो आहे, ऐं हुजणु घुरिजे, कोई मना न आहे, शास्त्र में लिखियो आहे, पहिरें नीति शास्त्र में आयल आहे। पर जीअं पकी छत थींदी आहे, पीढ़ियूं असांजूं उन बंगले में सुख वठनि, पर पानारे रूपी दान जो हथ खुलियल हुजे। अगरि झूपड़ो बि आहे, पानारो खुलियल आहे, त चङो झूपड़ो हली वेंदो। अगरि पानारो न आहे और केतिरी बि बिल्डिंग आहे, ॾारा खाई वेंदी। ठीकु आहे? तव्हां दान जो हथ खोले रखो, धन जी दान सां शुद्धि थींदी। कंहिं बि सबब करे, गवर्नमेंट जे हिसाब सां, परिवार जे वधण सां, कंहिं सबबनि सां, छल कपट जा असां में धन अची आहे, पर दान जो हथ खुलियल हूंदो, बरकत बि वधी रहंदी, दान शुद्ध, धन शुद्ध बि थींदो ईंदो। ॿई फ़ाइदा असांखे थींदा। ॾियण वारो खुटंदो न आहे, वठण जी जंहिंखे भावना आहे उहो वधी न आहे सघंदो मरदे ताईं। हाणे हिते वरी मथां भुल अची वञे त संत हे वठंदा तॾहिं न हलाइनि था। न, संत हलाइनि था तॾहिं अचे थो। हाणे त ॿुधी कमु न कंदी, भई अचे न त हलाइनि कीअं? त जंहिंखे अचे थो घणो था हलाइनि।